हिकिड़ो मिंट अगरि तव्हां नओं मोबाइल या मोबाइल ते मटाइणु चाहियो था त ख़ुदा हिकिड़ो मिंट मूंखे ॾियो, तव्हांखे मां सॼो हक़ीक़त तव्हांजे साम्हूं रखां। उन खां पोइ तव्हांजी मर्ज़ी आहे मोबाइल वठो या न वठो। मोबाइल चोरीअ जी आहे, का नकल कापी आहे, 2 नंबर आहे, ब्लैक लिस्टेड आहे। 1 मिंट जे तव्हां ॾिसी सघो था। असां उते हलिया वञूं, ठीकु आहे। उते वञी लिखो IMEI.pro, ठीकु आहे। इहा जेका लिखंदा तव्हांजे साम्हूं वरी वेबसाइट अची वेंदी, तव्हां हिन ते क्लिक कयो IMEI.pro वारी वेबसाइट ते। उन खां पोइ थोरो हेठि स्क्रॉल कंदा, इते तव्हांखे IMEI नंबर लिखणो आहे जेको उन मोबाइल जे दॿे ते लिखियलु आहे। या अगरि तव्हां वठी छॾी आहे त पोइ तव्हां मोबाइल वञी की जिते तव्हां कॉल मिलाईंदा आहियो, उते वञी कोड लॻायो *#06#, ठीकु आहे। इहो कोड लॻाइण खां पोइ तव्हां साम्हूं IMEI नंबर अची वेंदा। तव्हां कहिड़ो बि जेको आहे IMEI नंबर कॉपी कयो ऐं साॻियो वरी वापसी उन वेबसाइट ते हलिया वञो। उते वञी करे तव्हां इहो IMEI नंबर ते पेस्ट कयो। उन खां पोइ जेको आहे हेठि कैप्चा जेको अचे थो उनखे टिक करे छॾियो। उन खां पोइ तव्हां चेक कंदा सभिनी खां पहिरियों त तव्हांजो IMEI नंबर लिखियलु आहे, ठीकु आहे। उन खां पोइ ब्रांड लिखियलु आहे। अगरि उते उहा ब्रांड न हुजे जेकी जंहिं ब्रांड जो मोबाइल तव्हां वठो था पिया, त सम्झी वञो इन जेको IMEI नंबर आहे मोबाइल जो उनखे पेश कयो वियो आहे। उन खां पोइ तव्हां मॉडल नंबर हिते मैच कयो, ठीकु आहे। अगरि मॉडल नंबर ठीकु आहे त उन खां पोइ हेठां अचो ब्लैक लिस्ट स्टेटस। ऐं इहा शइ में नथो, अगरि हिते ब्लैक लिस्टेड लिखियलु आहे या रिस्ट्रिक्टेड लिखियलु आहे त सम्झी वञो इहो मोबाइल चोरीअ जो आहे या इन में का 2 नंबरी आहे। त इहो मोबाइल कॾहिं बि खरीद न करियो। इहे कुझु शयूं चेक करे पोइ तव्हां मोबाइल चेक कयो। अगरि इन बावजूद बि अगरि उहो जेको आहे मोबाइल PTA खां अप्रूव बि आहे त सम्झी वञो इन में का 2 नंबरी अथव।